इस्लामाबाद जे ख़ुसूसी अदालत अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ मौत वारी सज़ा जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। तफ़सीली फ़ैसिले जूं कापियूं केस जे समूरनि धुरियुनि जिन में परवेज़ मुशर्रफ जे वकील, क़ानून वारी वज़ारत ऐं घरू खाते जे नुमाइंदे खे फ़राहम कयूं वियूं, जनहत मीडिया जे नुमाइंदनि खे तफ़सीली फ़ैसिले जूं कापियूं फ़राहम नाहिनि कयूं वियूं। ॿुधायो वञे थो त तफ़सीली फ़ैसिलो 169 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे, जंहिं में साल 2013 खां हिन वक़्त ताईं 100 खां वधीक ॿुधणियुनि जा समूरा तफ़सील मौजूदु आहिनि। फ़ैसिले में परवेज़ मुशर्रफ ते आइन खे टोड़ण जो ॾोह साबित थियण ते खेसि मौत जी सज़ा ॿुधाई वई आहे ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खे परवेज़ मुशर्रफ खे फिलफौर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त परवेज़ मुशर्रफ खे मिलियल मौत वारी सज़ा ते हर सूरत में अमल दरामद कयो वञे। जेकॾहिं जवाबदार सज़ा खां अॻु फ़ौत थी वञे त उन जे लाश खे डी चौक ते आणे लटकायो वञे। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त जवाबदार परवेज़ मुशर्रफ खे हक़ खां वधीक पाण खे बेॾोह साबित करण जा मौक़िया ॾिना विया, पर हू पाण खे बेॾोह साबित न करे सघियो। यादि रहे त परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ साल 2013 में आइन खे टोड़ण जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल कयो वियो, जंहिं जो मुख़्तसर फ़ैसिलो इस्लामाबाद जे ख़ुसूसी अदालत 2 ॾींहं अॻु जारी कंदे अॻूणे सदर रिटायर जनरल परवेज़ मुशर्रफ खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी हुई। जॾहिं ख़ुसूसी अदालत पारां केस जो तफ़सीली फ़ैसिलो अॼु जारी कयो वियो आहे। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त परवेज़ मुशर्रफ खे मिलियल मौत वारी सज़ा ते हर सूरत में अमल दरामद कयो वञे। जेकॾहिं जवाबदार सज़ा खां अॻु पाण मुरादो मरी वञे त संदसि लाश खे डी चौक ते आणे लटकायो वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, इस्लामाबाद।